وصحبه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الأمين الكريم. فقد قال الله تبارك وتعالى في شان نبينا مخبرا وآمرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد صاحب الوجه العنور والجبين الأزهر صلاة وسلاما عليك يا سيدي يا رسول الله والحبيب الذي ترجى شفاعته لكل حول من الأحوال مقتحم. مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. ومن تكن برسول الله نصرته إن تلقه الأسد في آجامها تجمي. مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. सभी दोस्त गद्दी करें बुलंद आवाज सा ऐं मोहब्बत सा हजरत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में हदिये दुरूद व सलाम अर्ज करें सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। काबिले सद एहतराम बुजुर्गों ऐं दोस्तों, अल्लाह रब्बुल इज्जत जा लातादाद एहसान जो मौलाए करीम मूंखे ऐं मां सभिनी भला रखे पंहिंजी रहमत वारी जगह मस्जिद शरीफ में इन बाबरकत यानी शरीफ के प्रोग्राम में शरीक करने की सादत नसीब फरमाई आ। अल्लाह ताला मोजी ऐं सभिनी भलारनि दोस्तनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए। जेको कुछ ॿुधऊं ऐं ॿुधायूं
अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे ऐं अवां सभिनी दोस्तनि खे उन्हीअ जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हिन मस्जिद शरीफ़ जी जमायत सबूरी मस्जिद जे मुतवल्ली मोहतरम जनाब ख़ालिद हुसैन सुमरो साहब ऐं हिन मस्जिद शरीफ़ जे पेशमाम मोहतरम जनाब हाफ़िज़ फ़ुरक़ान अहमद क़ादरी कोरो साहब जॾहिं प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे, अल्लाह इन्हनि सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जो नेक नेमतूं नसीब फरमाए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके असां सभिनी खे पंहिंजे महबूब जी, पंहिंजे महबूब जे अहले बैत तहार जी, पंहिंजे महबूब जे सहाबा किराम अलैहिम रिज़वान जी सच्ची ऐं पक्की मोहब्बत नसीब फरमाए। अज़ीज़ दोस्तो, ये मुबारक महीनो रबीउल सानी जो महीनो आहे। गुज़िरियल महीनो रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो हो। रबीउल अव्वल जी माना आहे पहिरीं बहार। छा माना आहे? पहिरीं बहार। ऐं रबीउल सानी जी माना आहे ॿी बहार, ॿी बहार। हिनखे रबीउल सानी ऐं रबीउल आख़िर बि चइबो आहे, यानी ॿी बहार या पोईं बहार। अल्लाह जा महबूब जंहिं माह मुबारक में तशरीफ़ फरमा थिया, जंहिं महीने जी निस्बत मदीने वारे वीर सां आहे, उन्हीअ मुबारक महीने खे चवंदो आहे रबीउल अव्वल, माना पहिरीं बहार। छो त हिन काइनात जूं जेकी बि बहारूं आहिनि वो नबी सरदार सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में आहे। जेकॾहिं अल्लाह पंहिंजे इन महबूब असांजे आका ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन सैयदना मुहम्मद करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे जेकॾहिं करीम रब पैदा न फरमाए हा त अल्लाह ताला पंहिंजी हिन मखलूक खे बि पैदा न फरमाए। जे मखलूक पैदा थी आहे त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो सदको आहे। त जंहिं महबूब सां उन महीने जी निस्बत आहे, उन महीने खे चवंदो आहे पहिरीं बहार। ऐं जंहिं महीने जी निस्बत पीरनि जे पीर रोशन ज़मीर गौसल आज़म सैयदना व मुर्शिदना हज़रत सैयद अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ाते गिरामी सां आहे, उन्हीअ महीने खे चवंदो आहे रबीउल सानी, माना ॿी बहार। कंहिं बुज़ुर्ग इन ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ ॾाढो हिकिड़ो सुहिणो फारसी में शेर चयो त चूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दरमियाने अंबिया, गौसे आज़म दरमियाने औलिया। फरमायो त जीअं हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जिन नबियन सगोरन जी जमायत में मकाम मर्तबो फौक़ियत सरदारी फज़ीलत रखंदड़ आहिनि, तीअं वलीयन जी जमात में हज़रत पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि बि फौक़ियत फज़ीलत ऐं मकाम रखंदा। मदीने वारा मीर नबीअ जा सरदार ऐं हुज़ूर गौसे आज़म अल्लाह जे महबूब जे उम्मत जे वलीयन जा सरदार। इहा निस्बत उन्हनि जी करीम आका सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां आहे। हुज़ूर नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ग़ुलाम, हुज़ूर जे उम्मती, हुज़ूर जी आल हुजण जे करे हज़रत पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैहि जिन खे ख़ुसूसी तअल्लुक़ आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ाते गिरामी सां। ऐं हज़रत पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि जी अञा हिन दुनिया में तशरीफ़ आवरी न थी। जंहिं रात ते हुज़ूर गौसे आज़म इन दुनिया में अचण वारा हा, संदन जी विलादत थियणी, संदन जी पैदाइश थियणी हुई, संदन जे वालिद गिरामी हज़रत शेख अबू सालेह
मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह। अबू सालेह संदन जी कुनियत आहे, मूसा संदन जो नालो आहे, जंगी दोस्त संदन जो तखल्लुस आहे। जंगी दोस्त जी माना आहे अल्लाह जी राह में जिहाद सां मोहब्बत कंदड़। पाण जिथे बि राह खुदा में जिहाद थींदो, हुज़ूर गौसे आज़म जा वालिद गिरामी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हीअ जिहाद में, उन्हीअ जंग में शरीक थींदा। छो त उम्मत जे मथां जिहाद क़यामत ताईं फर्ज़ आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमायो त अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह। फरमायो त जिहाद क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत में जारी रहंदो ऐं फरमायो त जिहाद मुंहिंजी उम्मत मां कॾहिं बि ख़त्म कोन थींदो। ऐं फरमायो त मुंहिंजी उम्मत में हमेशा उहा जमायत, उहो टोलो, उहे माण्हू ग़ालिब रहंदा जेके अल्लाह जी राह में जिहाद कंदा रहंदा, जेके अल्लाह जे राह में जिहाद कंदा रहंदा। पाण फरमाए त उहे दुनिया में ग़ालिब हूंदा, उहे इज़त सां हूंदा। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सभ खां वधीक पंहिंजे बाननि में गैरतमंद जेको बानो हूंदो आहे न, उहो वधीक पसंदि हूंदो आहे। ऐं जिहाद उहो माण्हू कंदो जेको गैरतमंद। बेगैरत जिहाद जे वेझो न वेंदो, छो त हुनखे पंहिंजे जान जो भउ हूंदो त मथां मुंहिंजी जान हली वञे, मथां मां मरी वञा। पर जेको गैरतमंद इंसान हूंदो आहे न, हुनखे ख़बर हूंदी आहे, हुनखे पतो आहे त हीअ ज़िंदगी कुझु बि कोन्हे का। पर जेकॾहिं अल्लाह जे राह में लड़ंदे, अल्लाह जे राह में जिहाद कंदे मां मारियो वयुमि, क़तल थी वयुमि, त मूंखे हमेशह हमेशह वारी ज़िंदगी। दुनिया में चवण का त 57 इस्लामी मुल्क आहिनि जेके आज़ाद आहिनि, पर अॼु असीं पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं था त इन्हनि मुल्कनि मां कोई भी आज़ाद कोन्हे। सभई ग़ुलाम आहिनि, सभु यहूदो नसारा जा पिठू आहिनि, सभु उन्हनि जे इशारनि ते नचण वारा आहिनि, सभु उन्हनि जे अॻियां पंहिंजो कंध झुकायूं बीठा आहिनि। जेकॾहिं अॼु इस्लामी दुनिया में कोई आज़ाद आहे ऐं कोई ज़िंदा आहे त उहा फ़लस्तीन वारा आहिनि, उहे गज़ा जे इलाइक़े सां ताल्लुक़ रखण वारा माण्हू। उहे आज़ाद, उहे कंहिंजा बि ग़ुलाम न आहिनि। छो त उहे एॾी वॾियुनि मुसीबतुनि जे बावजूदि, एॾियुनि वॾियुनि तकलीफ़ुनि जे बावजूदि, एॾियुनि वॾियुनि परेशानियुनि जे बावजूदि अल्लाह जे राह में अलम जिहाद बुलंद कई बीठी। हिन वक़्तु जिहाद जो फरीज़ो सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं दुनिया जा मुस्लमान मुल्क उहे ख़ामोश तमाशाई बणिजी करे उन्हनि जे इन क़त्ल खे ॾिसनि था, उन्हनि जे वहंदड़ रत खे ॾिसनि था, उन्हनि जे नंढड़नि नंढड़नि मासूम बचड़नि खे शहीद थींदे ॾिसनि था, पर कंहिंखे बि हैरत न थी अचे। ऐं चवनि था असां इन्हनि खे अटो ॾींदासीं, चांवर ॾींदासीं, खारकूं पुॼाईंदासीं, राशन पुॼाईंदासीं, असां इन्हनि जी मदद कंदासीं, इन्हनि खे पैसा ॾींदासीं। हू गैरतमंद क़ौम आहे, पाकिस्तान वांगुरु पिनणी क़ौम कोन्हे का जीअं हिननि असांजे हुक्मराननि पूरी क़ौम खे पिन ते हिराए छॾियो आहे। छा 2010 जी ॿोॾ आई, बसि 2010 खां जो असांखे पिनण जी आदत पइजी वई आहे।
त हाणे इंतज़ार कंदा आहिनि असांजा माण्हू त को मींहुं वसे, को कोड अचे, को नुक़सानु थिए त काथो असांखे ख़ैरात मिले। पर हू चवनि था त असांखे तव्हांजे अटे अन्न चांवरनि पैसनि खारतुनि जी ज़रूरत कोन्हे, इहे पाण वटि महफ़ूज़ करे रखो। हू चवनि था जेकॾहिं असांखे ॾियणो अथव त हथियार ॾियो, ॾियणा अथव त असांखे गोलियूं ॾियो, ॾियणा अथव त असांखे बंदूकूं ॾियो, असांखे राइफल ॾियो, LMG ॾियो, तोप ॾियो, असांखे हथियार ॾियो त असां अल्लाह जे राह में जिहाद करे ऐं मस्जिद अक़सा खे इन्हनि यहूदनि नसराननि खां आज़ादु करायो। इहे क़ौमूं आज़ाद आहिनि जेके अल्लाह जे राह में बेखौफ़ थी विढ़ंदा आहिनि न। असुल हक़ीक़ी ज़िंदगी इन्हनि जी आहे। ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो त उन नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे सवाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कंहिंजे बि अॻियां शिकायत नथा कनि। हुननि जी ज़ुबानुनि ते सिर्फ़ु अल्लाह जे बारगाह में फ़रियाद आहे। हुननि जे ज़ुबानुनि ते सिर्फ़ु अल्लाह अकबर जा नारा आहिनि। उन्हनि जे ज़ुबानुनि ते सिर्फ़ु या रसूल अल्लाह जा नारा आहिनि। उन्हनि जे ज़ुबानुनि ते सिर्फ़ु अल्लाह जी राह में इज़्ज़त सां जीअण ऐं इज़्ज़त सां मरण वारियूं दुआऊं। मुंहिंजा अल्लाह ॿियो कुझु नथा करे सघूं, भला हुनजे लाइ अल्लाह जे बारगाह में दुआ घुरो त अल्लाह साईं ऐं पंहिंजे लाइ बि दुआ घुरो त अल्लाह साईं असांजे हुकुमराननि खे बि गैरत ॾे, असांखे बि हिम्मत ॾे त असां बि छोजे इन्हनि फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि खे जेकी मस्जिद अक़सा जे आज़ादीअ जे लाइ विढ़नि था पिया, असीं इन्हनि सां गॾिजी करे ऐं विढ़ूं। ऐं ॻाल्हि निकिती आहे त हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो, किन माण्हुनि खे मीडिया जो दौर आहे न, दिमाग़ में इहा हवा हुई त शायदि ईरान जेको आहे या तुर्की या को ॿियो मुल्क उन्हनि जी मदद थो करे, कोई बि मुल्क उन्हनि जी मदद नथो करे। ईरान वॾो मफ़ाद हासिल कयो इन्हनि जे नाले ते। उन्हनि जे मथां अक़वाम मुतहिदा जूं जेके पाबंदियूं उहे हिननि चयो त असां फ़लस्तीन जे माण्हुनि जी मदद कंदासीं। अमेरिका उन्हनि खे चयो त काका तूं असांजो बचिड़ो आहीं, तूं दिलजाए कर, तो ते जेके पाबंदियूं आहिनि उहे असां हटाए था छॾियूं। उन्हनि खे बि हुननि पंहिंजे ॼार में फासाए छॾियो आहे। कोई बि मुसलमान मुल्क उनजी मदद नथो करे, उहो अल्लाह जे रसूल जे नाले ते मैदान जिहाद में निकिता, अल्लाह जे आसरे ते आहिनि। उन्हनि जा तव्हां ॾिसो न त उन्हनि जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह जा नारा आहिनि। उन्हनि जे ज़ुबाननि ते उनसुरना या रसूल अल्लाह जा नारा, या रसूल अल्लाह असांजी मदद कयो, इहे उन्हनि जी ज़ुबाननि ते नारा आहिनि। त अल्लाह इन्हनि मुजाहिदीन खे कामयाबी ऐं कामरानी अता फरमाए। त मूं अर्ज़ु कयो त हुज़ूर गौसे आज़म जो जेको वालिद गिरामी आहिनि न, हज़रत अबू सालेह मूसा जंगी दोस्त फारसी ज़ुबान में इन जी लफ़्ज़ आहे, इन जी माना आहे अल्लाह जी राह में जिहाद करण वारो, अल्लाह जे राह में जंग सां जिहाद सां मुहबत कंदड़। सदन खे अल्लाह जे राह में जिहाद सां मुहबत, उहो जिहाद पंहिंजे जान जे ज़रिए सां बि जिहाद पिया फरमाइनि, पंहिंजी जान सां बि अल्लाह जे राह में विढ़नि पिया। ज़ाहिरी जिहाद बि हुयो ऐं बातिनी जिहाद बि हुयो, ऐं पंहिंजे नफ़्स सां बि जिहाद हो, पंहिंजे नफ़्स सां बि जंग हुई। ऐं उन्हनि ॿिन्ही जिहादनि सां मुहबत रखण जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे ॿिन्ही जहाननि में इज़्ज़त अता फरमाई। उन्हनि जे नफ़्स सां
जिहाद जो अंदाज़ो तव्हां इन ॻाल्हि मां लॻायो त किताबनि लिखियो आहे त हिकिड़ो दफ़ो हुज़ूर गौसे आज़म जा वालिद गिरामी हज़रत अबू सालेह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह कहीं दरिया के किनारे सां रस्ते मां वञी रहिया हुआ त ॾिठऊं त हिकिड़ो दरिया मां सूफ़ लुढ़ंदो थो अचे पियो, सूफ़ लुढ़ंदो थो अचे। इंसान मुसाफ़िर हुआ, तबियत उन्हनि जी उन सूफ़ ॾे माइल थी, आमादा थी, दिलि चाहियो त मां इहो सूफ़ खावां। पाण दरिया में घिरिया, उहो सूफ़ कढियऊं, सूफ़ कढी खाधऊं। खाइण खां पोइ दिलि में हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त अबू साले तूं ही सूफ़ त खाधो आहे, इहो तुंहिंजी मिल्कियत त न हुयो, न इहो तूं पंहिंजे वण मां पटियो, न तूं इहो पैसनि सां वठी खाधो, न इहो कंहिं माण्हूअ तोखे हदी या तोहफ़े में ॾिनो। हिन सूफ़ खाइण जो तोखे कोई बि हक़ कोन हो, तूं ही छो खाधो? ऐं जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾींहुं तोखां पुछा कई त पोइ तूं अल्लाह जे बारगाह में कहिड़ो जवाबु ॾींदे? तूं छा जवाबु ॾींदे रब जी बारगाह में पराए इन सूफ़ खाइण जो, पराए इन हक़ खाइण जो? इहो आहे ईमान जी बुलंदी। ऐं इन्हनि माण्हुनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में इरशाद फरमायो आहे वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान। अल्लाह से फरमायो त जेको मां अल्लाह जी बारगाह में बीहण खां डिॻो, उन जे दिलि में ख़ौफ़ थियो त अल्लाह वटि मूंखे हलणो आहे, पंहिंजे अमाल जो हिसाबु ॾियणो आहे, मां छा पंहिंजे रब जे बारगाह में हिसाबु ॾींदुमि, मूं वटि त कुझु बि कोन्हे को। अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू मुंहिंजे बारगाह में बीहण खां ॾिनो, ख़ौफ़ कयईं, रब फरमायो त मां उनखे हिकु जन्नत न ॾींदो, जन्नतान। अल्लाह ने फरमायो मां उनखे ॿ जन्नतूं ॾींदो, ॿ जन्नतूं, जेको मां अल्लाह जे बारगाह में बीहण खां ॾिठो। हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफ़त जो हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि पियो। अल्लामा इब्न क़य्यिम जौज़ी रहमतुल्लाह अलैह जेके दुनिया में वहाबी मकतब फ़िक्र जा ॿ वॾा आलिम आहिनि, उनखे वहाबी मकतब फ़िक्र जो अबो चइजे तॾहिं बि ठहे थो। हिकिड़ो इब्न तैमिया ऐं ॿियो इब्न क़य्यिम। इब्न क़य्यिम पंहिंजे किताब में लिखियो आहे हिकिड़ो वाक़ियो त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरे ख़िलाफ़त हुयो। उन में हिकिड़ो नौजवान हो जेको ॾाढो हसीनो जमील हो। अल्लाह उनखे ॾाढो हुस्न ॾिनो, पर सिर्फ़ु उनखे सूरत जो हुस्न न हो, बल्कि रब उनखे सीरत जो बि हुस्न अता उहो अख़लाक ऐं किरदार जे लिहाज़ खां बि अअला, बेमिसलो, बेमिसाल, बुलंद किरदार जो मालिक हो। उन जे मथां हिकिड़ी औरत आशिक थी पई। घणा उन फॾा हलाया, पर उहो नौजवान उनजे काबू में न पियो अचे। आख़िर हिकिड़े ॾींहुं जेको आहे हू सुबुह जी निमाज़ ते मस्जिद में वञे पियो। उन पंहिंजी पानीअ खे ॿाहिरि बीहारे छॾियो, लिकाए करे दरवाज़ो पंहिंजो खोले छॾियईं। जीअं ई नौजवान उन जे दरवाज़े वटां लंघियो त उन जी पानी उन जो ओचितो वठी ऐं धिकोरे हुन जे घर में अंदरि करे छॾियो। जीअं हुन जे घर में अंदरि कयईं, दरवाज़ो हुननि बंदि कयो
उन माई उनखे चयो त हाणे तूं मुंहिंजे घर में फाथो आहे, हाणे जेकॾहिं मुंहिंजी मर्ज़ीअ ते हले थो, मुंहिंजी ख़्वाहिश पूरी करे थो त ठीकु आहे, न त हाणे रड़ियूं करे सॼे शहर जा ॻोठ जा माण्हू उथारियां थी पई ऐं सभु जेको आहे सो उन्हनि खे ॿुधायां थी त मुंहिंजे घर में घिरी आयो आहे, मूंसां ज़बरदस्ती थो करे, पोइ तूं माण्हुनि सां मुंहुं न ॾेई सघंदे, तंहिंजे करे बहितर इहो अथई त तूं मुंहिंजी मर्ज़ी पूरी कर। उन नौजवान उनजी माईअ जी ॻाल्हि ॿुधी अल्लाह जे बारगाह में उन इल्तिजा कई त मुंहिंजा मालिक साईं, हर मकर, हर फ़रेब, हर धोखे खां बचाइण वारी तुंहिंजी ज़ात आहे। मुंहिंजा करीम रब हिते ज़ाहिरी असबाब जे लिहाज़ खां मूंखे कोई बचण जो रस्तो नज़र नथो अचे, सवाइ इन्हीअ जे जो तूं मुंहिंजे लाइ को आसानीअ वारो रस्तो पैदा करी, को आसानीअ वारो रस्तो ज़ाहिर करी। बाक़ी मूंखे करीम रब को ॿियो मूंखे दग बचण जो नज़र नथो अचे। ऐं उहो बिल्कुलु अल्लाह जे ख़ौफ़ खां वठिजी वियो ऐं रोइण लॻो, हुनजा पघर शुरू थी विया। अल्लाह जी करनी अहिड़ी त हू नौजवान उते ई फोत थी वियो, वफ़ात करे वियो। हैरान परेशान थी वियो त हाणे हिनखे छा कयूं। आख़िर हुनजे नौजवान जे लाश खे खणी वञी काथे कंहिं घिटीअ में काथे फिटो कयो। सुबुह थी, ॾींहुं थियो, माण्हुनि ॾिठो हुन नौजवान जो लाश पियो आहे। हज़रत सैयदना फारूक आज़म जो दौरे हुकूमत हुयो। पाण हुन नौजवान जो खयूं, जनाज़ो वग़ैरह पढ़ायूं, पाण चयो त बाबा जांच कयो त हिन जो मौत कीअं थियो आहे। घर वारनि खां पुछा थी, हुन चयोसीं बिल्कुलु ठीकु ठाक हो, निमाज़ जे लाइ निकितो, मस्जिद पियो अचे। असांखे सुबुह जो सिज उभरण खां पोइ ख़बर पई आहे हिन जो लाश जेको आहे सो रस्ते मां मिलियो आहे। असांखे हिन जी का बि हिन जी ॻाल्हि कोन हुई, कुझु को मसइलो न हो। असां वारो त दौरे हुकूमत न हुयो त वज़ीर आज़म मुल्क जो क़तल थी वञे बि ख़बर कोन थी पए पई, वज़ीर आज़म जो भाउ मारियो वञे बि ख़बर नथी पए पई। ॿिया ग़रीब मिस्किन त ठहियो, उन्हनि जा खून त लुड़नि था, पर हिन मुल्क में सदर ऐं वज़ीर आज़म जिन मारिया वञनि था उन्हनि जो बि पतो नथो पए। उमर साईं जो दौरो, जांच थी, ख़बर पइजी वई त मामिलो ही आहे। हिन ॻाल्हि जे करे ही नौजवान हिननि जे घर में मुयो हो, खणी करे हिन जो लाश उते फिटो करायो आहे। उन्हनि खां हक़ीक़त पुछा कई, उन्हनि सच ॿुधायो त वाक़िअत इहो ई मसालो हो। ही अल्लाह जे ख़ौफ़ में असां हिनखे जॾहिं दावत गुनाह ॾिसी त रोइण लॻो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला खे गिरफ़्तार करायो, शरई हुनखे सज़ा ॾियारी। पाण इब्न क़य्यिम जौज़ी लिखियो आहे त हज़रत उमर उन नौजवान जे क़बर ते, उन नौजवान जे हज़रत उमर क़बर ते आयो ऐं उन जे क़बर ते बीही करे ऐं इहा क़ुरान करीम जी आयत मुबारका पढ़े त वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको अल्लाह जे अॻियां बीहण खां ॾिनो, रब जो ख़ौफ़ कयईं, उन जे लाइ अल्लाह साईं फरमायो त मां उनखे ॿ जन्नतूं ॾींदुसि। पाण इहा आयत पढ़ी उन नौजवान जो नालो वठी ऐं उमर साईं फरमाइश त ॾे ख़बर, रब करीम जेको वाइदो कयो आहे इहो अल्लाह तोसां वाइदो पूरो फरमायो। अल्लाह तोखे ॿ जन्नतूं ॾिनियूं। इब्न क़य्यिम वहाब जो अबो आहे, उहो लिखे थो पियो त हुन नौजवान क़बर मां आवाज़ ॾिनो थिए, उमर हाओ, मुंहिंजे रब जो वाइदो सचो आहे। मां जॾहिं मरी क़बर में पहुतुमि त मूंखे मुंहिंजे रब ॿ जन्नतूं अता फरमाए।
मुझे रब मूंखे ॿ जन्नतूं ॾिनियूं आहिनि त जेको अल्लाह जे अॻियां बीहण खां ड्रिञे थो न असां खां त हिसाब किताब रोज़े क़यामत विसरी वियो आहे। असीं चऊं था बसि दुनिया ई सभु कुझु आहे। शायदि जीअं दुनिया जा मामलात कंहिंखां सिफारिश कराए कंहिंखां फोन कराए किथे ॿ पैसा ॾेई कमु कढी था वञूं उते बि ईअं ई कमु निकिरंदो न मुंहिंजा सोना। उहो सख़्तु ॾींहुं आहे। उहो हिसाब एॾो अल्लाह जो सख़्तु हिसाब आहे जो नबीअ जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे दुआ सेखारे। दुआ पाण फरमाए पर उन महबूब दिल वारे वीर खां त हिसाब आहे ई कोन। तालीम असां तव्हांजे लाइ आहे, दुआ असां तव्हांजे लाइ आहे। पाण फरमाए त अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा। ऐं मुंहिंजा मालिक साईं जॾहिं क़यामत जे ॾींहुं मूंखां हिसाब वठे त मौला मूंखां हिसाब वठण में नरमी कजांइ, नरमीअ सां आसानीअ सां हिसाब वठिजा। मुंहिंजा रब मूंखे तुंहिंजे बारगाह में सख़्तीअ सां हिसाब ॾियण जी ताक़त कोन्हे का। सुल्तान साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायल अदल करीम ते थर थर कंबन उचिया शाना वाला हो फज़ल करीम ते बख़्शे जावन मूं जहिड़े मूं काले। या मौला जे अदल कंदे त कोन पूरा पइजी सघंदासीं, जे फज़ल कंदे त पोइ असां जहिड़ा अलाए केतिरा लखे गुनहगार बख़्शजी वेंदा। हज़ूर गौसे आज़म जे वालिद गिरामी रहमतुल्लाह ताला अलैहि जी दिलि में उहा दिलि हुई जंहिंखे अल्लाह क़ुरान करीम में क़ल्ब सलीम सॾियो आहे। उहा क़ल्ब सलीम जेका आहे उन जे दिलि में ख़ौफ़ थियो त हीउ सूफ़ त खाधो आहे, ख़ुदा वटि मां हिन जो हिसाब छा ॾींदो, मूंखे हिन जे हिसाब ॾियण जी ताक़त कोन्हे। ऐं अल्लाह जो जेको बानो गुनाह करे थो न, निमाज़ नथो पढ़े, रोज़ो नथो रखे, अल्लाह जी नाफ़रमानी करे थो, उन जो हिसाब बि सवलो आहे, माफ़ी बि सवली आहे। पर जेको अल्लाह जे मख़लूक खे ईज़ाए थो न ऐं माण्हुनि जा हक़ खाए थो, उन जो अज़ाब बि ॾुखियो, उन जो हिसाब बि ॾुखियो आहे। अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ फरमाईंदो बेपरवाह, उनखे असांजी का परवाह कोन्हे, पर अल्लाह पंहिंजे ॿारनि जा हक़ माफ़ न फरमाए। हिन करे जो हिसाब बि ॾुखियो आहे, उनजो अज़ाब बि ॾुखियो आहे। ऐं अल्लाह से पनाह ॾे असां सदन। पाण ॾिठो हाणे दरिया एॾा वहंदो थो अचे, पाणी जो जंहिं पासे खां वाकिरो आहे पाण उॾे रवाना थिया त कोई न कोई अहिड़ो बाग हूंदो जंहिंजा वण जूं टारियूं के हेॾे दरिया ॾे लड़कल हूंदियूं, या मबादा को घर हुजे, को माण्हू मिले कंहिंखो पुछा करे मालूम करे वठूं था। पाण हलंदा आया, गच पंधु करे आया, ॾिठूं था उहो ॿिली हिकिड़ो बाग आहे जंहिंजूं वण आहिनि उन में मुख़्तलिफ़ मेवनि जा सूफ़ जा वण आहिनि ऐं उन में वण बि सूफ़ बि लॻल आहिनि, उन जूं शाखूं जेके आहिनि उहे दरिया जे तरफ़ आहिनि। पाण सम्झी विया त इन ई वणनि मां को सूफ़ किरियो हूंदो जेको हिन दरिया में लुढ़ंदो आहे, जेको मूं खणी खाधो आहे। पाण फिरी विया बाग जे दरवाज़े ते, दरवाज़ो खड़कायूं, हिकिड़ो हमराह आयो, उनखे चयूं दादा हिन बाग जो जेको मालिक आहे मूंखे उन बाग जे मालिक सां मिलाइणो। बाग जे मालिक सां अचो मिलायां थो, वठी आया। उहो बाग जो मालिक उहो बि मामूली माण्हू न हुयो, उहो हज़रत अब्दुल्लाह सौमई रहमतुल्लाह ताला अलैह जेको पंहिंजे वक़्त जो वॾो नामियारो वली हो, जंहिंजा उन वक़्त में हज़ारे मुरीद ऐं मोतक़िद दुनिया जे अंदरि मौजूद हुआ। वॾी कमाल जी शख़्सियत आहे, उन जूं बि वॾियूं करामतूं, वॾियूं कमाल जूं ॻाल्हियूं किताबनि जे अंदरि लिखियलु आहिनि। हज़रत अब्दुल्लाह सौमई रहमतुल्लाह अलैह जूं इमाम याफ़ई रहमतुल्लाह अलैह रोज़ो रयाहीन में ॾाढो भलो ज़िक्र कयो आहे हुज़ूर गौसे आज़म जे हुन वालिद साहिब नाना साईं जो, उहे बाद में हुज़ूर गौस पाक जा नाना साईं थिया। मिलिया ॿिन्ही हिक ॿिए खे ॾिठो। हज़रत अबू साले खां हाल अहवाल वरितऊं, कीअं आयो आहे नौजवान, चइसई बसि हिकिड़ो अर्ज़ु आहे क़बूल पए त कयां पाण खे मुंचो। चइसई मां तव्हांजे वणनि मां हिकिड़ो किरियल सूफ़ हुयो जेको पाणीअ में लुढ़ंदो आयो, मूं खणी खाधो आहे, खाई त वयुमि,
पर दिल में ख़ौफ़ पैदा थियो त अल्लाह जे बारगाह में पुछाणो थियो त जवाब न ॾेई सघंदुमि। सो इहो तव्हांजी मिल्कियत हुयो, मां तव्हां वटि आयो आहियां त तव्हां जे मुआवज़ो चाहियो त मां उन सूफ़ जी क़ीमत अव्हांखे ॾियां। जेकॾहिं ईअं माफ़ कयो बि अव्हांजी मर्ज़ी आहे, मां तव्हां खां उन जी माफ़ी वठण जे लाइ या मुआवज़े ॾियण जे लाइ हाज़िर थियो आहियां। जेका अव्हांजी मर्ज़ी हुजे मां हाज़िर। हज़रत अब्दुल्ला सोमई जॾहिं ॾिठो त ही को मामूली माण्हू न आहे, जंहिंखे हिकिड़े सूफ़ खाइण एतिरो परेशान करे छॾियो आहे त इहो आम नौजवान नथो थी सघे। हे को शहबाज़ आहे, को ख़ासि अल्लाह जो चूंडियल माण्हू आहे जेको इन बहाने सां मूं वटि आयो। चयसि नौजवान सूफ़ ॾेई खाइण जी माफ़ी खपई? चए हा। चए मुंहिंजा ॿ शर्त अथई, ॿ शर्त क़बूल कंदे माफ़ी मिलंदई, जेकॾहिं न त ही रस्तो हिकु माफ़ी कोन मिलंदई। चए साईं तूं बथो चई, मां 200 शर्त बि तुंहिंजा क़बूल कंदुमि, पर मूंखे माफ़ी ॾे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह मूंखां तुंहिंजे इन सूफ़ जे मुतालिक़ पुछाणो न फरमाए। इहा महिरबानी। चए 2 शर्त के मञींदुमि। चए हिकिड़ो शर्त इहो थी त 1 साल के किताब ॿ लिखिया आहिनि, किन हिकु लिखियो आहे। हिन मुंहिंजे बाग़ जी ख़िदमत कंदे हिकिड़ो शर्त इहो, जेकॾहिं क़बूल करे त ठीकु आहे। के ॿियो शर्त ॿुधायो? चए न, इहो पूरो थिए पोइ ॿियो शर्त ॿुधाईंदा। सोचूं त ॻाल्हि त गौरी आहे, पर जिन जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो आहे पोइ उनजे लाइ दुनिया जी का ॻाल्हि अहमियत न रखंदी आहे। माण्हू वञणु ठीकु आहे साईं, वेंदो साल गुज़री, 2 साल वेंदा गुज़री, मूंखे तव्हांजो शर्त क़बूल आहे, मां तव्हांजे बाग़ जी नौकिरी कयां। असुल हुननि खे ॾिसणो हुयो हिन नौजवान। 2 साल रहिया या साल रहिया, जेको टाइम पीरियड हुननि मुक़ररु कयो पूरो थियो, आया हज़रत अब्दुल्ला सोमई वटि, साईं जेको शर्त रखियो मूं पूरो कयो आहे, हाणे महिरबानी फरमायो ॿियो शर्त ॿुधायो या माफ़ी ॾियो। पाण फरमाईंदा पुट ॿियो शर्त बि मञणो पवंदी, मञे त ठीकु आहे, न त बसि। जेसीं चओ कि ॿियो शर्त इहो थी त मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी धीउ आहे, जेका अखियुनि खां अंधी आहे, ज़ुबान खां गूंगी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, हथनि खां रूंडी आहे ऐं पेरनि खां मंडी आहे। इन्हीअ मुंहिंजे धीअ सां शादी करणी। जेकॾहिं इन सां शादी कंदी त माफ़ी मिलंदई, जेकॾहिं न त पोइ माफ़ी न मिलंदी। छा था सम्झो? इंसान जो हाली त दिमाग़ चकराइजी थो वञे त आख़िरी जा मख़लूक कहिड़ी आहे, न उनखे अखियूं, न उनखे कन, न उनखे ज़ुबान, न उनखे हथ, न उनखे पेर। छा मख़लूक आहे, छा हूंदो? सोचियो। वरी उहो अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो ख़ौफ़ ग़ालिब हुयो उन्हनि जे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मथां, पंहिंजे ज़ाती ठाहे जे मथां अल्लाह जो ख़ौफ़ ग़ालिब हुयो। पाण फरमाए साईं इहो मुंहिंजी शर्त क़बूल। सुभान अल्लाह। अबू असीम गौस पाक सां सिर्फ़ु ताल्लुक़ रखूं था भत वारो, त यारीअ जो भत मिले त पाकुड़ा चट कयूं। गौस पाक सां भत वारो ताल्लुक़ न रखो। गौस पाक जे ज़ात, गौस पाक जो अबू, गौस पाक जी अम्मा, उन जी सीरत ऐं किरदार खे बि अख़्तियार करण जी कोशिशि कयूं। सिर्फ़ु खाइण पीअण वारो, नारनि हणण वारो ताल्लुक़ न हुजे, बल्कि उन्हनि जे अमल, उन्हनि जे किरदार, उन्हनि जे सीरत ते अमल करण वारो बि असांजो ताल्लुक़ हुजे। ऐं हक़ीक़ी ताल्लुक़ आहे बि उहो, सचो ताल्लुक़ आहे बि उहो जेको असीं पंहिंजे
तबियतुनि ते, उन्हनि जे सीरत ऐं किरदार ते अमल करण जे लाइ जॾहिं पंहिंजे दिलि खे आमादा कंदासीं, हक़ीक़ी तालुक उहो आहे जेको दुनिया आख़िरत में फ़ाइदो ॾींदो। ही यारी शरीफ़ हुज़ूर गौस पाक जी, इहो गौस पाक सां असांजे अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार। उन्हनि खे असांजे हिन ख़ैरात जी यारीअ जी ज़रूरत कोन्हे। अल्लाह वॾो मक़ाम मर्तबो अता फ़रमाए छॾियो, असांखे ज़रूरत। जे हुज़ूर गौस आज़म जी यारी कयूं था न, त इन्हीअ अक़ीदत ऐं मुहबत जी असांखे ज़रूरत आहे त असीं हुज़ूर गौस आज़म जे मुहिबनि, ग़ुलामनि, आशिक़नि जे लिस्ट में लिखिया वञूं। पर हक़ीक़ी तालुक इहो आहे त अक़ीदो बि हुज़ूर गौस आज़म वारो हुजे, अमल ऐं किरदार बि हुज़ूर गौस आज़म वारो। पाण फरमायोसि हज़रत अब्दुल्ला सुरमई खे, साईं इहो बि शर्त क़बूल आहे। जे ठीकु आहे, बसि तयारी कर शादीअ जी। चयोमांसि साईं कहिड़ी शादी जी तयारी कर? मां मुसाफ़िर आहियां, न मुंहिंजो हिते अबो, न अम्मा, न भाउ, न भेण, सभु कुझु अवां आयो। बिस्मिल्लाह। शाम थी, निकाह थियो। हज़रत अब्दुल्ला सोमई पाण निकाह पढ़ायो, शरई तौर ते शाहिद घुराया विया, मुख़्तसिर शादी जी तक़रीब थी, सुन्नत जे मुताबिक़ निकाह थियो। निकाह खां पोइ जेको तरीक़ो आहे अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सेखारियनि, घोट खे कमरे कुंवारे में छॾियो वियो। पाण जॾहिं अंदरि विया, अंदरि वञी यकदम ॿाहिरि निकिरी आया, भॼी आया। हज़रत अब्दुल्ला सोमई ॿाहिरि बीठा। पाण फरमायो, छो पुट ॿाहिरि निकिरी आयो आहे? चए साईं, मुंहिंजे ख़्याल में त ही का ॿी छोकिरी आहे जेका इन कमरे में वेठी आहे, जेकी मूंखे तमामु सिफ़तूं ॿुधायूं हुयूं। दवा हथनि खां रूंडी आहे, पेरनि खां मंडी आहे, ज़ुबान खां दूंडी आहे, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, गोश्त जो हिकिड़ो लोथड़ो हूंदी। ही जेका अंदरि औरत मौजूदु आहे, छोकिरी मौजूदु आहे, इहा त चोॾीअ जे चंड खां बि वधीक सुहिणी आहे। इन जा त सभु उज़वा सलामत हुआ। मां इन करे ॿाहिरि भॼी आयुमि त जेका तव्हां मुंहिंजे घरवारी जूं जेके सिफ़तूं ॿुधायूं हुयूं, उन्हनि मां हिन में का बि कोन्हे का। मां ॿाहिरि भॼी आयुमि त मता ही का ॿी औरत हुजे, इन करे ॿाहिरि निकिरी आयो आहियां त हिकिड़े गुनाह मां जान न छुटी आहे, वरी ॿिए गुनाह में वञी पवां। पाण फरमायोसि त पुट न, इहा ई तुंहिंजी ज़ात, इहा ई तुंहिंजी ज़ात। जेको साईं ही त अल्लाह साईं इनखे परिन खां बि वधीक हुस्न ॾिनो आहे। अखियूं बि सलामतनि, आज़ा बि सलामतनि। तव्हां जो बि अंधी आहे, गूंगी आहे, मंडी आहे, लुंजी आहे, हिन कुझु बि न। पाण फरमायो त न, इहा ई तुंहिंजी घरवारी। साईं मुंहिंजी इहा घरवारी कीअं आहे? पाण फरमाए त हाओ पुट, मूं इनखे मंडी इन्हीअ करे चयो जो जॾहिं इहा जवान थी ऐं अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ इन जे मथां शरई पर्दो लाज़िम थियो, पर्दे जो हुकुम ख़ुदा जो हिन जे मथां लागू थियो, त हीअ मुंहिंजी न्याणी कॾहिं बि पंहिंजे दर खां ॿाहिरि न निकिती आहे। पंहिंजे घर खां दर खां ॿाहिरि न निकिती आहे। अंधी मुंहिंजे करे चयो जो ही कॾहिं बि हिन जी निगाह कंहिं गैर मर्द जे मथां न पई, पंहिंजे घरां ॿाहिरि न निकिती आहे, कंहिं गैर मर्द खे हिन कॾहिं न ॾिठो आहे। मूं हिनखे ॿोड़ी इन करे चयो जो हिन कॾहिं पंहिंजे कननि सां का ढिला न ॿुधी आहे, का ग़लति ॻाल्हि न ॿुधी आहे, का ग़लति कचहरी न ॿुधी आहे। इन जे करे मूं हिनखे चयो त ही ॿोड़ी आहे। छो त माण्हुनि वटि उहे वधीक सेबतियूं हूंदियूं आहिनि
जिन जी ज़ुबान बि कैंचीअ खां वधीक तेज़ हूंदी आहे, जिन खे पेरनि खां घर में बीहण न ईंदो आहे, जिन जूं ज़ुबानूं दिला खां बीहंदियूं कोन्हनि, माण्हू हुननि खे चवंदा आहिनि ही भलियूं आहिनि, पर मुंहिंजी नियाणी में इहे सिफ़तूं कोन्हनि, बाड़ में इहा थो चए। पोइ मुंहिंजा अदा पोइ जॾहिं अबू मूसा जंगी दोस्त जहिड़ो पीउ हूंदो ऐं उम्मुल ख़ैर फातिमा बिनते अब्दुल्ला सोमई रज़ी अल्लाह ताला अन्हुमा अहिड़ी माउ हूंदी त पोइ पुट त अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा ॼमंदा आहिनि, औलाद अब्दुल कादिर जहिड़ी ॼमंदी आहे न। बेशक सुभान अल्लाह। बाक़ी पीउ ॾिसको, अम्मा ॾिसको, त पोइ औलाद डबल ॾिसको। किताब हुयो त हिकिड़ो हमरा हो, किथां ॿाहिरि मुल्क खां पढ़ी आयो, पोइ पैंट शर्ट पई हुअसि, बीह पियो मुटे, पेशाब बीह पियो करे। पुट पुछियुसि, चए बाबा अॻे त वेही मुटंदे, हाणे बीह थो मुटी? चई हा पुट, तरक़ी आहे, तरक़ी कई आहे, तंहिंजे करे मां बीह थो मुटां। छोकिरे जो ठीकु आहे बाबा, मां तोखां भविखां अॻिते थो तरक़ी कयां, छो त हाणे जा ॿार त वरी असां खां वधीक सही न आहिनि न। इहो फितरत आहे, जेको जंहिंजो ज़मानो हूंदो आहे न, अल्लाह उन ज़हन जे मुताबिक़ ॿार पैदा कंदो आहे। हीउ कंप्यूटर जो दौरु आहे ऐं अॼु जो ॿार असां वॾनि खां वधीक ज़हीन आहे। उहो मोबाइल खे असीं कंप्यूटर कोन था सम्झी सघूं, मोबाइल खे उहे नथा सम्झी सघूं जीअं नंढो ॿार जेको आहे उहो उनखे सम्झी सघे थो, उनखे हलाए सघे थो। इहो फितरत आहे त जंहिं दौर में जेका शइ हूंदी आहे न, अल्लाह ताला इंसान खे उहो ज़हन ॾेई पैदा कंदो आहे। पोइ उहो इंसान जे मथां हूंदो आहे त उहो पंहिंजे उन ज़हन खे नेगेटिव थो इस्तेमालु करे या पॉज़िटिव थो इस्तेमालु करे, सुठियुनि शयुनि में थो हलाए या ख़राब शयुनि में थो हलाए। इहो इंसान जे मथां हूंदो आहे। जीअं हाणे मोबाइल आहे, इन जो भाई इन में आहिनि शयूं, पर इन जो असां वटि वधि में वधि ग़लति इस्तेमालु थिए थो। इनखे पॉज़िटिव नथा, असां वटि नेगेटिव थी इस्तेमालु थिए मोबाइल। उनजो ज़हन हूंदो आहे ॿार जो। ॿिए ॾींहं ते सुबुह थी छोकिरो वञी कोठे ते पढ़ी मुटण लॻो, कोठे ते बीठो मुटे घर जे पधर में। बाबा कोठे ते चढ़ियो थो हितां थो मुटी। चए बाबा तूं तरक़ी कई आहे, वेहण खां बीह मुटियो आहीं, मां तरक़ी कई आहे ज़मीन खां कोठे ते उथी मुटण जी तरक़ी कई। सो अहिड़ी तरक़ी बि न थिए न, तरक़ी थिए दीन में। जॾहिं दीन में तरक़ी थींदी नी, अल्लाह ॿिन्ही जहान जी इज़्ज़त। हुज़ूर गौसे आज़म सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अम्मा सां मदरसे में वठी आई, उस्ताद साईं जे साम्हूं विहारनि, उस्ताद खे चवंदा, उस्ताद साईं मुंहिंजो बच्चो आहे, हिनखे क़ुर पाक पढ़ायो। उस्ताद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी क़ाइदो अॻियो रखी अलिफ बा ता सा जीम हा खा शुरू करायूं। पाण में उस्ताद साईं पी मां ॿुधायां थो अवां ॿुधो, मां ॿुधायां थो अवां ॿुधो। उस्ताद जो पुटु ॿुधाए। उस्ताद सोचियो त शायदि भला रे सादात जे घराणे जो ॿारु आहे, हिनखे घर में पढ़ायो हूंदो, पंहिंजे सैयद बादशाह मऊद जा बच्चा इन्हनि खे कुझु पढ़ायो हूंदो। पाण बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन खां शुरू कयूं। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह, पहिरियों सिपारो पूरो। सयक़ूलु सुफ़हा, ॿियो सिपारो पूरो। तिलका रसूल फद्दलना बादहुम अला बाद, टियों पूरो। लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, चोथों पूरो। वल मुहसनात मिनन निसा, पंजों पूरो। ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ, छहों पूरो। वइज़ा समिअू मा उनज़िला इला रसूल, सतों पूरो। वलौ अंज़लना, अठों पूरो।
9 10 11 12 13 14 15 16 17 18 सिपारा पढ़ी उस्ताद साहब को याद। उम्र 4 साल, उम्र घणी 4 साल। 18 सिपारा उस्ताद साईं की याद। उस्ताद तकींदो रहियो अब्दुल कादिर पढ़ण आयो आहे या पढ़ाइण आयो आहे? पढ़ण आयो आहे या पढ़ाइण आयो? उस्ताद साईं पढ़ण आयो, कोई त पुट पढ़ाईंदो, पढ़ी त कोन। 18 सिपारा ॿुधायो। उस्ताद हैरान थी वियो, चई अब्दुल कादिर ये 18 सिपारा तूं किथां यादि कया? पाण फरमायो त क़िबला मुंहिंजी अम्मा साइण 18 सिपारनि जी हाफ़िज़ आहे। उहे सुबुह जो चंड पीअंदियूं आहिनि, मूंखे झोलीअ में झले क़ुर पाक जी तिलावत शुरू कंदियूं आहिनि, रोज़ाना क़ुर जी तिलावत कंदियूं आहिनि। मां अम्मा साइण जे झोलीअ में क़ुर करीम ॿुधंदो हुयुमि। ॿुधंदे 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 इहे 18 सिपारा मूं यादि करे छॾिया। इहो कमाल। अल्लामा इक़बाल तॾहिं चयो त बतूले बाश पिनहा शो अज़ी असर कि दर आगोश शबीर बियार। पाण फरमाए त मुसलमान औरत तू सैयदा फातिमा साण जे नक्शे कदम ते हल त अल्लाह तोखे हसन ऐं हुसैन जे नक्शे कदम ते हलण वारा पुट अता फरमाए। मुंहिंजा अता वालिदैन जे नेकीअ जो असर औलाद जे मथां ज़रूर पवंदो, वालिदैन जी बुराई जो असर औलाद जे मथां ज़रूर पवंदो। इनजे करे असीं हुज़ूर महबूब सुभानी गौसे समदानी सैयदना व मुर्शिदना हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके अल्लाह जे वलियन जा सरदार आहिनि, जिन जो विलायत में मक़ाम मुनफरिद, जिन जी विलादत वारी रात मदीने वारा मीर सदन जे वालिद गिरामी वटि तशरीफ़ फरमा थिया ऐं पाण फरमायूंसि त ए अबू साले अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे हिकिड़ो फर्ज़ंद अता फरमाए थो, उहो तुंहिंजो जेको पुटु आहे इहो अल्लाह जो बि महबूब आहे, मां मुहम्मद करीम जो बि महबूब आहे, ऐं इहो अल्लाह जे नेक बाननि जो बि महबूब आहे, नेक बाननि जो बि महबूब आहे। त उहो महबूब सुभानी गौसे समदानी किंदीले नूरानी सैयदना व मुर्शिदना हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पाण फरमायो त के वलीअ इंसाननि जा मुर्शिद हूंदा आहिनि, के जिन्ननि जा मुर्शिद हूंदा आहिनि। पाण फरमायो त अन शेखुल कुल, मां सिर्फ़ इंसाननि जो वली, इंसाननि जो मुर्शिद न आहियां, मां सिर्फ़ जिन्ननि जो मुर्शिद न आहियां। अन शेखुल कुल, पाण फरमाए त रूए ज़मीन ते जेका बि अल्लाह जी मख़लूक मौजूद आहे, मां अब्दुल कादिर जीलानी उन्हनि सभिनी जो मुर्शिद आहियां। इन करे अॼु बि नांग बलाऊं गौस पाक जे नाले जी द्रोही मञीदा न मञीदा? हा वाह, जेके ॿारहं जा माण्हू ख़बर आहे त अॼु बि नांग बलाऊं झंगनि में जॾहिं ओचितो नांग निकिरी ईंदो